अजमा जो जिक्र क्या तो वो अब्दुल्ला इब्ने अब्बास एकड़े दफे पांजे पीए के हजरत अब्बास के रजी अल्लाह अन्हु इन नंढड़े चयो त अब्बा हुजूर जन रात जो छा कंदा आहिनि जिहाद ते वञो त मूंखे बि वतियूं वञो तव्हांजो नबी साईं जे रात जो अमल मां ॾिसां। केर पूछे तो नंढड़ो अब्दुल्ला पंहिंजे पीउ खां इहो सुवाल थो करे। वो मौक़ो अची वियो जल्दी। अब्दुल्ला भी संभरी करे पंहिंजे पीउ सां सोने करीम सां गॾु सफ़र ते निकिरी पियो। ऐं साहबा केॾा अजीब हा। असां तव्हांखे इस्म मोहम्मद मिलियो आहे, सहाबा के इस्म सां गॾु जिस्म मोहम्मद भी मिलियो। इन करे उनजी अज़मत जी ठिकाणो न आहे। अंबिया खां पोइ दर्जो इन्हनि जो ई आहे। अब्दुल्ला नंढड़ो सॼी रात जागे पियो त ॾिसां नबी साईं रात जो छा था कनि। सर्दीअ जो ज़मानो हो। नंढड़े अब्दुल्ला पाणीअ जी चौरी चौरी सम्झो था चौरी अलाए असांजो लफ़्ज़ अलाए सिंधी लफ़्ज़ अलाए कंहिंजो लफ़्ज़ चौरी चौरी खीर जी चौरी चौरी पाणीअ जी भरे पंहिंजे पेट जे अंदर रखी मथो उनजे हथ हीअं ॾेई सॼी रात उनखे गरम कंदो रहियो पंहिंजे जिस्म सां ताजो सुबह जो सोनो करीम जन उथन त उन्हनि खे पानी थदो न पूरो थोरो गरम पानी मुयसर थी वने वज़ू भी फरमाए। हज़रत अब्दुल्ला जो हालांकि नंढड़ो लंदन भी तैयार करे रखई उन सां गॾु भितर ढेला भी रखई। थोड़ी देर हुजूर जन आरामी थिया। आखिरी हिस्से रात जे में जंहिंमें हदीस में थो अचे अल्लाह जी ज़ात आसमान दुनिया ते लही ईंदी आहे। कीअं ईंदी आहे वो असां तव्हांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। तूं त सम्झाए ते आहे उनजो हेठि अचण मथे वञण छा मतिलबु आहे इहो मौजूद न आहे। बस असां ईमान आंदो आहे त अल्लाह अल्लाह जे रसूल जो कुझु फरमायो आहे चओ सभु सच फरमायो आहे। सचो तो सब सच ये ईमान है। आसमान दुनिया ते रब जो नुज़ूल थींदो आहे। आखिरी हिस्से रात जे में ऐलान थींदो आहे हल मिन साइलिन आहे को सवाल करण वारो मां अल्लाह उनजी झोली भरे छॾियां। हल मिन मुस्तग़फिरिन आहे को माफ़ी वठण वारो त मां उनखे माफ़ करे पाक बनाए छॾियां। अब रात जो इहो अज़ीम वक़्तु आहे। हुजूर जन भी उथी पिया। नंढड़े अब्दुल्ला साईं जन खे ॾंडण भी ॾिनो ऐं फरमाओ जेकॾहिं कज़ाए हाजत फरमायो त मां ही भितर भी रखिया आहिनि। साईं ही पानी वज़ूअ जे लाइ भी तैयार करे रखियो आहे। मुंहिंजे सोने करीम जन
लंदन लगाए वजू फरमायो पाक पुछो तो पुट अब्दुल्ला ही पानी छाते गरम कई साईं सारी रात जिस्म सा लगाए इन पानी के ताज़ो बनायो आ हुजूर जन इंतहाई खुश थी पया जो सोनो खुश थी पवे त जन्नत जा 8 दरवाजा खुली वञनि फरमा अब्दुल्ला जेका दुआ चवे घुरा हजरत अब्दुल्ला सियाणो हो नंढड़ो हो पर अकलमंद हो चवण लगो साईं मुखे त दुआ घुराइण भी न ईंदी छा घुरायां दुकान घुराया जमीन जी दुआ घुराया सामान वठा जन्नत की दुआ घुराया केड़ी दुआ घुराया साईं मुखे दुआ घुराइण भी नथी अचे दुआ भी तवा पान जेका बेहतर समझो मुझे लाए घुरी छॾियो अब माण्हू के दुआ भी घुरण नहीं दी घणो करे माण्हुनि खे अॼु की दुआ था करनि क़ुरान शरीफ़ में भी काफ़िरनि जी दुआ लिखियल आहे बेवकूफ़नि जी अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुल हक़ जेकॾहिं ही मोहम्मद करीम अरबी हे क़ुरान सचो आहे फअमतिर अलैना हिजारतम मिनस समा काफर प्या दुआ घुरन रब जेकॾहिं नबी सचो आहे त असां ते आसमान खां पत्थरनि जी बारिश वसा सही दुआ पिया घुरनि हिते तो सुभान अल्लाह भैया दुआ सही दुआ तो ये घुरण खपे जेकॾहिं नबी सचो आहे कलामुल्लाह सचो आहे त रब असांखे भी इन जो पोइ लॻ बना जाते इहो जन्नत में आला दर्जे में पहुचे असां भी इन जा यार बंदी उन सां गॾु पहुचूं दुआ त इहा घुरणी पर हे पिया ॿुधो पत्थरनि जो अज़ाब वसा जेको त माण्हुनि खे दुआ घुरण बि रब गुस्से त मत खसे हणे कीन हथियार एड़ी कराए कार जंहिंमें चोखो जी हजे पाणी बुराई घुरंदो पाण तबाही घुरंदो असांजे पाड़े में हमला आहे हिकिड़ो दुआ पियो घुरे अलाह साईं चरिया खरिया बि मूंखे पुट ॾे कुदरती टे ॼाइस टई चरिया नीचे में खणी घुमंदो चई यार मरीज़ अब दुआ घुरण में तो वॾो मसइलो त नंढड़ो अब्दुल्ला हुजूर खे अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल साईं मां दुआ पंहिंजे लाइ कहिड़ी घुरायां मूंखे त का ख़बर कोन्हे मां त ला इल्म आहियां नंढड़ो आहियां सोना तव्हां जेका सोहणी दुआ हुजे मुंहिंजे लाइ घुरी छॾियो हज़रत हुजूर जन फरमायो अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब वल हिकमा ऐ अल्लाह इन नंढड़े अब्दुल्ला के कुरान जो इल्म भी अता फरमा अकल ऐं हिकमत ऐं दानश्वरी भी इनायत फरमा वक्त इस्तिजाबत हो कबूलियत जो वक्त हो घुरण वारो सोनो मोहम्मद हो जे नौजवान लाइ घुरे पियो उहो भी इन जे लाइक हो मसलो एड़ो बणजी वियो जो बुखारी शरीफ में लिखियल आहे हजरत उमर जॾहिं कुरान शरीफ जा मसाइल या कोई एड़ो अहम मसइलो ईंदो हो त जीअं वॾनि साहबनि खे विहारींदो हो इन नंढड़े छोकिरे खे भी विहारींदो हो ऐं चवंदो हो होशिया गवास ऐ तौबा कुरान में टुबी हणी के मोती त ॾेखारे गवास चयो आहे टोबे खे टोबो सम्झो था टोबो ताके दे पानी में असांजे दरिया में मोती त न आहिनि पर जापानी दरिया में ॿियनि मुल्कनि जे कनि दरिया में सिपूं थी वियूं सिपूं
सिक्का तो तव्हां ॾिठी हूंदियूं अॻे चमचा न हूंदा त सिक जे ज़रिए ॿारनि खे सुती फकी विझंदा इहा सिक बि जीत आहे हिकिड़ो जहिड़ो जीत आहे इन ते बरसाति जो पाणी पवंदो आहे हुनखे ज़ख़्म थी पवंदो आहे सिक जे जीत खे उन ज़ख़्म जे मथां पंहिंजा कोट चाढ़ींदो आहे कोट चाढ़ींदे चाढ़ींदे उहो कोट उहो ज़ख़्म हुनजो मोती बणिजी वेंदो आहे ऐं उहा सिक ॿूटिजी वरी वञी तरे में वेंदी आहे पोइ टोबा वञी अंदरां टुॿी हणी उहे मोती कढींदा जीअं पाणीअ मां टोबा मोती कढी अचनि ईअं अब्दुल्ला इब्ने अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा हिन क़ुरान जे इल्म जे बहर में टुॿी हणी कई मोती कढी करे साहबा खे हैरान करे वाकई हुजूर जी दुआ जो असर